नाज़रीन असां हिन महिल बॉर्डर सिटीअ जे हिकु स्कूल जंहिंजो नालो फुलपोटरा महल आहे। असां उते आया आहियूं ऐं हिते असांखे कुझु शिकायतूं मिलियूं आहिनि त उते फर्नीचर बि कोन्हे को ऐं अमले जी बि खोट आहे, ॿार जो घटि था पढ़नि। उन जे लाइ असां हलूं था ऐं उते जेको आहे सो शागिर्दनि सां ऐं उस्तादनि खां हिन स्कूल जा मसइला पोइ मालूम कंदासीं। असांजे हिन स्कूल में 311 शागिर्द आहिनि, जंहिंमें बॉइज़ बि आहिनि, गर्ल्स बि आहिनि। उस्ताद असां 2 आहियूं। उन जे लाइ 6 या 8 उस्ताद हुजनि। तालीम ॿारनि खे सुठी नथा ॾेई सघूं। हीअ फर्नीचर जे लिहाज़ खां बि स्कूल पोइते पियल आहे। न बेंच आहे, न उस्तादनि लाइ कुर्सी आहे, न टेबल आहे। तव्हां ॾिसो त हीअ ॿार असांजा हेठि पट ते वेठा आहिनि, पाचका विछायो ऐं तालीम पिया था वठनि, जिन खे अणपूरी तालीम मिले थी। ऐं हीअ रोड असांजे नसीराबाद मेन रोड ते स्कूल आहे, जंहिंजे लाइ पाणी जी का बि सहूलियत न आहे। हितां जे जर जो पाणी कोड़ो आहे ऐं शागिर्द असांजा ॿाहिरि निकिरनि था त हादसनि जो शिकार हिकु 2 दफ़ो बि थी वियो आहे। ऐं उन जे लाइ का बि सहूलियत कोन्हे, न स्टाफ आहे असांजो, न सफ़ाई जो स्टाफ आहे, न वरी को ॿुहारी जे लाइ आहे। असां पाण जेको आहे ॿुहारी ॾियारींदा आहियूं ॿारनि खां या पंहिंजा पैसा ख़र्चु कंदा आहियूं, जंहिंजी सफ़ाई सुठी थींदी आहे। ऐं तालीम जेका आहे ॿारनि जे लाइ इहा ॾिसो त हेठि वेठा आहिनि, उन्हनि जे लाइ को फर्नीचर कोन्हे। असां पंहिंजे हथ जे अमलनि वरनि त ऑफिसरनि खां घुर बि कई आहे, एप्लीकेशन बि ॾिनियूं आहिनि, पर हींअर ताईं को बि तदारक न थियो आहे, जंहिंजे करे त का सुठी तालीम हिननि ॿारनि खे मिले। साईं मुराद अली शाह एमरजेंसी जो ऐलान कयो आहे, पर उन जे बावजूद बि हिते का फर्नीचर जी सहूलियत या को तदारक न थियो आहे। उनखे अमली जामो पारायो वञे। 6 साल असां बार आला अख्तियारनि खे इहा अपील करे चुका आहियूं, दरख़्वास्तूं करे चुका आहियूं त असांखे न फर्नीचर आहे, न उस्तादनि जे वेहण लाइ कुर्सी आहे, न मिठो पाणी आहे, न बिजली आहे, न स्कूल जो रिकॉर्ड रखण लाइ का कबट आहे, का अलमारी आहे। बार चवण जे बावजूद बि हींअर ताईं को तदारक नथो थिए। 6 साल एमरजेंसी लॻी आहे, अलाए केतिरा दफ़ा हिते टीमूं आयूं आहिनि, विज़िट करे आयूं आहिनि, का ॻाल्हि ई न आहे, का प्रोग्रेस ई न आहे। एमरजेंसी छाजी आहे? एमरजेंसी नाले में रुगो एमरजेंसी आहे, बसि पंहिंजनि लाइ एमरजेंसी हणी ऐं पंहिंजो कमु करिणो आहे। असां लाइ कुझु न आहे कोई। 6 साल 300 ॿार आहिनि, 300 इनरोलमेंट आहे, 2 उस्ताद पढ़ायूं, 2 उस्ताद पढ़ायूं, 300 इनरोलमेंट आहे। इहो ॿारनि जो हशर तव्हां पाण ॾिसो था, हेठि वेही पट ते पढ़ाइनि था। 6 साल स्कूल खुले खे का हिकिड़ी शइ न मिली आहे असांखे त भाई हे स्कूल खुलियो आहे, असां का शइ ॾियूं भला वेहनि हिते ॿार। कुझु बि न मिलियो आहे असांखे हींअर ताईं। दुनिया जा आला तालीम अलाए किथे पहुची आहे दुनिया जी तालीम। असांजी तालीम उहो ई पटनि ते वेही पढ़नि था वेठा। कंप्यूटर ते माण्हू पाणी तालीम ॾिनी थी वञे। कंप्यूटर टेक्नोलॉजी जी आहे, अलाए केतिरियूं एंड्रॉइड फ़ोनूं अची वियूं आहिनि, टेबलेट फ़ोनूं अची वियूं आहिनि, उन्हनि ते तालीम ॾिनी थी वञे। डिजिटल स्कोप ते तालीम ॾिनी थी वञे। हिते का ॻाल्हि ई न आहे। 300 इनरोलमेंट आहे। जेकॾहिं इहा असांजे फर्नीचर हुजनि, उस्ताद हुजनि ॿिया, ऐं असां सभु खोटूं इहे घुरिजूं पूरियूं कयूं आहिनि त इनशाला हिते 300 न 1000 ॿार थींदा हिते असां वटि। एॾो पाड़ो आहे। हाणे हेड मास्टर बि 3 क्लास उहो थो ॻाल्हाए, 3 क्लास मां थो हलायां। हेड मास्टर खे इतफ़ाक़ सां को कमु थो थी वञे ऑफिस जो, या को सर्टिफिकेट आहे ॿार कंहिंजो ठाराइणो आहे, को ॿियो कमु आहे, कंहिं ॿिए मसइले ॿाहिरि वञे त उन ॾींहुं मोकल जो मसइलो लॻो पियो। हाणे इहो बायोमेट्रिक सिस्टम अची वियो आहे त मोकल जो मसइलो बि थी वियो आहे असां लाइ। हाणे मूंसां का एमरजेंसी थिए त उहो बि मसइलो नथो थिए, हुन सां का एमरजेंसी थिए त बि माना असां मोकल माना हिते निकिरी था सघूं। जेकॾहिं इतफ़ाक़ सां को वञे बि थो त माना तव्हां पाण था 300 ॿारनि खे केतिरी तालीम ॾेई सघंदासीं, या उन्हनि ॿारनि खे कहिड़ी मयारी तालीम मिलंदी उहो बि तव्हां पाण अंदाज़ लॻाए सघो था। सिक्योरिटी तालीम ऐं सभिनी वस वारनि खे अपील था कयूं त असांखे फर्नीचर मुहैया कयो वञे। जेके बि स्कूल जूं घुरिजूं आहिनि उहे सभु पूरियूं कयूं वञनि। जेका स्टाफ जी खोट आहे उहो स्टाफ पूरो ॾिनो वञे, ऐं फर्नीचर उस्तादनि लाइ वेहण लाइ कुर्सियूं, अलमारियूं, कबट, मिठे पाणी सहूलियत, बिजली, SMC जेका रुकियल आहे 6 सालनि खां उहा ॾिनी। 2 उस्ताद आहियूं ऐं उस्ताद 300 इनरोलमेंट आहे। उन हिसाब सां तव्हां पाण अंदाज़ो लॻायो केतिरनि उस्तादनि जी हिते घुरिज आहे, उहे असांजी घुरिजूं सभु पूरियूं कयूं आहिनि। प्राइमरी स्कूल असांजे फुलपोटरा महल जो तव्हां सॼो ॾिसी आहियो। उन्हनि में पूरियूं बैचूं बि कोन्हे को, सॼो सिस्टम जेको आहे उहो सॼो डवांडोल आहे। वज़ीर आला जा अहिड़ा काफ़ी वाइदा वचन थियल आहिनि त इनशाला तालीम खे सुधारींदासीं, तालीम में सहूलियतूं ॾींदासीं, पर अहिड़ी का बि सहूलियत असांजे स्कूल खे कोन्हे का। लैट्रिन कोन्हे का, कुझु बि कोन्हे को, पाणी मिठो कोन्हे को, उनजी का अहिड़ी सहूलियत कोन्हे का। वेहण जे लाइ ॿारनि खे फर्नीचर कोन्हे को, उहे ॿारड़ा हेठि वेठा आहिनि।
जन खे ॾिसी असांखे ॾुखु थी सघे थो ऐं वज़ीर आला खां इन ॾुख में मुतालबो कयूं था त महिरबानी करे असांजे हिन फुलपोटरा महला जे स्कूल जो सुधारो करायो ऐं प्लस सॼी सिंध जे तालीम खे वधीक वधायो वञा त तव्हांजी महिरबानी थींदी। साईं असां वज़ीर आला सिंध खां अपील था कयूं त फुलपोटरा स्कूल खे विज़िट कयो वञे ऐं ॾिठो वञे त कहिड़ी पॉइंट ते आहे। ही मेन जेको आहे सो रोड आहे जेको लिंक रोड मिलाए थो जेको आहे सो नसीराबाद टू कराची माण्हू अचनि वञनि था ऐं इन रोड सां न को हुनखे का सहूलियत आहे असांजे स्कूल खे न उते को पाणीअ जी का टैंकी ठहियलु आहे ॿाड़ा पाणी न खारा पाणी ॿारनि खे अचण जी का सहूलियत न आहे जेको आहे सो मोहल्ले जे हिसाब सां असांजा ॿार माना तमामु तंग था थियनि। असां वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं त जीअं असांजे फुलपोटरा महला खे ॾिसी ऐं उनखे चेक कयो वञे त पाड़े जो आवाम ऐं असां महले वासी तमामु परेशान आहियूं जो असांजा नंढड़ा ॿार हेठि पट ते ज़मीन ते वेठा आहिनि ऐं ओस्ताद ॿ रखिया विया आहिनि जंहिंमां हिकु हेड आहे ऐं ॿियो नाइबु आहे छो जो ॿिनि खां स्कूल न हली सघंदो हिते 5 क्लास हलंदा आहिनि कचो पहिरियों पको पहिरियों ॿियों टियों चौथों पंजो उन जे लाइ जेको आहे सो 2 उस्ताद त पॉसिबल ई न आहे जो पढ़ाए सघनि। असांखे न बेंचूं आहिनि न असांजे उस्तादनि लाइ कुर्सियूं आहिनि असांखे बिजली बि कोन्हे असांखे मिठो पाणी बि कोन्हे असां कोड़ो पाणी पीअंदा आहियूं असांखे उस्ताद बिल्कुलु ॿ आहिनि असांखे उस्ताद खपनि। बिजली आहे न असां पाणी मिठो कोड़ो पाणी पीअंदा ऐं असांजा 2 उस्ताद आहिनि हेठि वेही था पढ़ूं बेंचूं कोन्हनि बेंचूं आहिनि असांखे महिरबानी करे साहिबु असांखे पाणी मिठो ॾियो असांखे 2 सर आहिनि असांखे सर ॾियो। बेंचूं असांखे वेहण का कान्हनि के उस्तादनि लाइ बि असांखे बेंचूं कान्हनि के असांखे महिरबानी करे बेंचूं ॾियो। जी नाज़रीन जीअं त असां ॾिठोसीं जेको आहे सो हिन स्कूल जा जेके बुनियादी मसइला हुआ उन्हनि मां को बि मसइलो हल न आहे थियलु ऐं हितां जा मासूम ॿारड़ा गुलनि जहिड़ा ॿारड़ा जेके आहिनि उहे मिटीअ ते पट ते वेही पाचिका विछाए तालीम हासिलु करे रहिया आहिनि ऐं होॾां जेको आहे सो सिंध गवर्नमेंट जी जेको आहे सो ऐलान कयो आहे त तालीमी एमरजेंसी जेको आहे सो लागू कई वई आहे पर उन तालीमी एमरजेंसी रुगो ऐलान ई रहियो आहे पर हिते जेको आहे सो उनजो को बि जेको आहे सो असरु ज़ाहिर न आहे ऐं उन सां गॾु हिते उस्तादनि जी खोट आहे फर्नीचर कोन्हे को पाणी पीअण जो जेको आहे सो कोन्हे को ऐं हिते नाज़रीन वॾे में वॾो मसइलो इहो आहे त हिते मेन रोड आहे बाड्र ऐं नसीराबाद जो जंहिं ही मेन रोड ते जेको आहे सो स्कूल आहे ऐं हितां जेको आहे सो ॿारड़ा जॾहिं पाणीअ जे लाइ ॿाहिरि वञनि था पीअण जे लाइ त हिते त उतां जेको आहे सो महले जा जेके दुकानदार आहिनि उहे बि परेशान था थियनि ऐं 2-3 चकर जेको आहे सो मासूम ॿारनि सां हादसा बि पेश आया आहिनि केतिरा ई ॿारड़ा ज़ख़्मी बि थिया आहिनि।